कराची जी मेमण अस्पताल में कुछ ॾींहं अॻु इंतज़ामिया जी बेहसी सबब इलाज न थियण करे फोत थियल नारी नाज़िया सोलंकी जे वारसनि ॿिए ॾींहं बि कराची प्रेस क्लब आॾो एहतजाज जारी रखियो। एहतजाज में फोती नारीअ जे पीउ गुलाम शबीर सोलंकी, भाउ आमिर सोलंकी, वालदा साइमा सोलंकी ऐं ॿिया शरीक थिया। उन मौके ते फोती नारीअ जे वारसनि अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त अस्पताल इंतज़ामिया जी लापरवाही सबब नियाणी फोत थी आहे। उन्हनि चयो त नाज़िया सोलंकी जो बर वक़्त इलाज न कयो वियो, जंहिं करे हुन तड़पी तड़पी दम ॾिनो। 22 तारीख़ जुमे जे ॾींहुं राति जो 9:30 बजे ही पंहिंजे भाउ सां बाइक ते वञी रही। बाइक में हुनजो रओ फासी पियो ऐं हू तमामु तेज़ी सां रोड ते वञी हुनजो मग़ज़ लॻो। हू 5 मिंटनि खां पोइ रक्शे ते पंहिंजी भेण खे जॾहिं मेमण हॉस्पिटल खणी पहुतो त उन्हनि खे चई त हिन जी फर्स्ट एड कयो। उन्होंने चयो तो फर्स्ट एड बाद में होगी, आप ऐसे करें पहले पर्ची कटवाएं, 5 लाख जमा करवाएं। हाणे असां 5 लाख काॾा आणियो त पोइ डॉक्टर ने इन्हनि सां बार्गेनिंग कई त पोइ ठीकु आहे तव्हां असांखे 3 लाख रुपया ॾियो। हिननि चयो 3 लाख बि असांजे घर में त कोन्हनि। चई चङो भला पोइ 2 लाख रुपया 2.5 लाख रुपया जेके थियनि उहा हाणे ॾियो त असांजी हिन जी ट्रीटमेंट शुरू कयूं। उन्होंने चयो असां वटि एतिरा पैसा कोन्हनि। हाणे इन बहस दौरान 1 कलाक 40 मिंट हे खाई विया ऐं हुनजी कंहिं बि क़िस्म जी फर्स्ट एड न ॾिनऊं ऐं हुनजे मथे मां जेको रतु हुयो उहो हुनजे मग़ज़ में ॼमी चुको हुयो। जेकॾहिं हुनजी फ़ौरन हू ऑपरेशन कंदा त हू बची वञे हा। नतीजे तौर ते हू कोमा में हली वई। पोइ हिननि असांखे रेफर कयो ट्रामा अस्पताल। ट्रामा अस्पताल जॾहिं आयासीं त उतां जे डॉक्टरनि जॾहिं हिन जी फ़ौरन सिटी स्कैन कई ऐं असांखे उहा वीडियोज़ बि ॾेखारियो त हीअ छोकिरी बची सघे पई, पर हाणे मुमकिन न आहे। उन खां पोइ असां उन्हनि खे चयोसीं त मेमून हॉस्पिटल जेको रेफर लेटर तव्हांखे ॾिनो हो उहो असांखे ॾियो। उहो ही अॼु ॾींहं ताईं नथा ॾियनि। असां सम्झूं था पिया 6 ॾींहं आहे, असां रोज़ हिननि जे दर ते वञूं था। ही लेटर अॼु उन्हनि असांखे डेथ लेटर ट्रामा वारनि पकड़ाए छॾियो आहे। ॿियो कुझु बि न की जेको आहे मेमून वारनि जेको हिननि खे लेटर मोकिलियो उहो बि नथा ॾियनि। ऐं सम्झां थो पियो त कराची जी अस्पतालूं ऐं हिन जा डॉक्टर पाण में मिलियल आहिनि ऐं पंहिंजे ॾोह खे लिकाइण जे लाइ ही गॾिजी करे मज़लूमनि जो क़त्ल करे रहिया आहिनि। मुतालबा असांजा इहे आहिनि त बाबा हिननि जो लाइसेंस पहिरीं ॻाल्हि त ज़ब्त कयो वञे, इंक्वायरी वेहे, सिंध हुकूमत जे तरफ़ां जेके इदारा विहारिया अथऊं उन्हनि जो इहो कमु आहे त अहिड़ो कोई बि वाक़ियो थींदो त हुनजो नोटिस वठंदा, इदारा ईंदा पाण हिन में इन्वॉल्व थींदा कि कंहिंसां ज़्यादती थी आहे कंहिंसां न थी आहे, उनजी पूरी छानबीन थिए। रओ अची वियुसि हिन चैन में, उन किरी पई मोटरसाइकिल तां वञी किरी फर्श ते धकु लॻुसि ॾाढो। त हे भाउ वीचारो खणी वियुसि अस्पताल, मेमून अस्पताल। इनखे चई त 3 लाख ॾियो, 2 लाख ॾियो, 4 लाख ॾियो। हिननि चयो असांजे घर जा वॾा आहिनि बि कोन, असां काॾूं ॾियूं। फौत थियल नारी नाज़िया सोलंकीअ जे वारसनि जूं अवां ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो चवणु आहे त जेसीं ताईं अस्पताल इंतज़ामिया ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ फराहम न कयो वेंदो त उन्हनि जो एहतजाज जारी रहंदो। कैमरामैन फराज़ मीरानी सां गॾु आरिफ नाइच, अवामी आवाज़ टीवी कराची। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।